जी बिल्कुल, खानपुर मार वेझो ॻोठ मवाली खंड शहर वासण 17 वरनि जी न्याणी नादिया शर जेका कैंसर जहिड़े मुज़ी मर्ज़ में मुब्तला आहे। डॉक्टरनि पारां संदसि हयाती बचाइण जे लाइ 50 लख खां वधीक रक़म जो काथो लॻायो वियो आहे। जेको संदसि वालिद आहे पोरियत उहो त पूरी नथो करे सघे, पर लुंड बाज़ार सां तालुक़ु रखंदड़ ऐं संदसि ॻोठ सां तालुक़ु रखंदड़ नौजवान जेके नादिया शहर जी हयाती बचाइण जे लाइ मैदान में लही विया आहिनि। हिन वक़्तु जेको आहे सो लुंड बाज़ार शहर में नादिया शहर जी हयाती बचाइण जे लाइ कैंप लॻाई वई आहे। उन सां गॾोगॾु जेको आहे सो नौजवाननि पारां चंदा मुहिम ऐं झोली मुहिम जो बि आगाज़ कयो वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह साईं, असांजी जेको प्लान आहे ऐं असांजी जेका हिकिड़ी सोच आहे उहा हिकिड़े सुठे कम जे लाइ आहे। ऐं उन खां बाद असांजे जेके दोस्त असां ताउन करनि पिया, अल्हम्दुलिल्लाह कल्ह खां वठी जेके असां हिकिड़ी प्लान पंहिंजो तयारु कयोसीं, जंहिंमें खणी असांजे दोस्तनि हिकिड़ो एतिरो खणी तव्हांखे चवंदो हलायां त असांजी हिमत अफ़ज़ाई वॾीअ में वॾी हिमत अफ़ज़ाई कराई आहे। मां त पहिरियों जस ॾींदुमि लुंड बाज़ार जे नौजवाननि खे जेके अॻिते आया आहिनि। नादिया शर हिकिड़ी ग़रीब पोरियत जी धीउ आहे ऐं इहो असांजो तव्हांजो फ़र्ज़ु आहे। ऐं मां इहा अपील चूंडियल नुमाइंदनि खे कंदुमि त महिरबानी करे उन जी मदद कई वञे, छो जो सिंध जी न्याणी आहे, हिकिड़ी ग़रीब पोरियत जी न्याणी आहे। इंशाअल्लाह असां अचीव करे वेंदासीं। जेकॾहिं नेक नियती आहे त असां बिल्कुलु अचीव करे वेंदासीं। पहिरीं ॻाल्हि त असांखे ॾाढो ॾुख थियो, असांजे इलाइक़े में हे पहिरियों वाक़ियो आहे जंहिं ते चूंडियल नुमाइंदा बिल्कुलु ख़ामोश आहिनि। ऐं जेको बि हुनजे वालिद साहब वटि हुयो, हरां घरां हुन ख़र्च करे पंहिंजी हुन वटि ज़ाती 1 एकड़ ज़मीन हुई, उहा बि हुन विकिणी करे पंहिंजी न्याणी जो इलाजु करायो। जी बिल्कुलु, अवां नादिया शहर जे इलाज लाइ लॻियल कैंप ते वेठल नौजवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधूं। उन्हनि इहो मुतालबो कयो आहे त खानगढ़, खानपुर मार, लुंड बाज़ार तोड़े मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां तालुक़ु रखंदड़ जेके सरहंदी वारा आहिनि उहे नादिया शहर जे इलाज लाइ अॻिते अचनि ऐं भरपूर सहकार कनि त जीअं नादिया जी जेका ज़िंदगी आहे उहा बचाए सघिजे। कैमरामैन अलीजान सां गॾु साहिल काज़ी, सिंध टीवी न्यूज़, खानपुर मार।